الكريم. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ولا تأكلوا أموالكم بينكم بالباطل وتدلوا بها إلى الحكام لتأكلوا فريقا من أموال الناس بالإثم وأنتم تعلمون. صدق الله العلي العظيم. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمدا النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. الله تبارك وتعالى जाता हूँ असां जे मथां अणा गणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब जलाल तव्हां असांखे इशा जी नमाज़ बाद नमाज़ नसीब फरमाए ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ इनायत फरमाए। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला रमज़ान शरीफ़ जे रातुनि में कुझु मसइलनि जे इजाज़त जो बयानु फरमायो हो। जीअं पहिरियां हुकुम कयो वियो हो त रमज़ान जे महीने में रोज़े रखण जी पाबंदी कयो, पोइ इन सां गॾोगॾु घर वारनि जे वेझो वञण जी बि पाबंदी, बल्कि मग़रिब जो सिज लथे जो अफ़्तारी करण खां पोइ तेसीं ताईं तव्हांखे खाइण पीअण जी इजाज़त आहे जेसीं ताईं तव्हां सुम्हो नथा। सुम्ही पियो उन खां पोइ तव्हांजो रोज़ो शुरू आहे। हाणे भले राति जो 11 बजे सुम्हियो, 2 बजे भले उथो, पर 2 बजे बि सम्झो तव्हांखे रोज़ो आहे। 2 बजे उथो त रोज़ो आहे, 4 बजे उथो त रोज़ो आहे। अगरचे सहरीअ जो आख़िरी टाइम 5:15 बजे ताईं हुजे बिलफ़र्ज़, पर तव्हां जंहिं महिल जाॻंदव उन महिल खां वठी तव्हांजो रोज़ो आहे। ऐं इन विच में खाइणो बि न आहे, पीअणो बि न आहे, घर वारनि जे वेझो बि वञिणो न आहे। पर गुज़िरियल राति में अल्लाह तबारक व तआला इन्हनि शयुनि जी इजाज़त फरमाई त जेसीं ताईं टाइम तव्हांजे सहरीअ जो न थिए तेसीं ताईं तव्हां राति जो निंड बि कयो, खाओ पीओ बि, घर वारनि जे तरफ़ वञो बि, इन सभु शयुनि जी इजाज़त आहे। पर टाइम जी पाबंदी रखो, वक़्त ते रोज़ो सहरी खाई पी करे बंदि कयो, वक़्त ते वरी अफ़्तार कयो, उन में अॻिते पोइ टाइम में तब्दीली न हुजे। पोइ उन गुज़िरियल मसइले मां इजाज़त मां अहकामनि जे तफ़सील मां सबक़ु हिकिड़ो मिलियो पए त ॾिसो, रोज़े जे हालत में कुझु हलाल शयुनि खां बि मना कयो वियो। रोज़े जे हालत में हलाल शयुनि जे तरफ़ वञण खां बि मना कयो वियो जो वेंदो त हराम आहे। ॾिसो, रोज़े जे हालत में जीअं खाइणु पीअणु न आहे करिणो पाबंदी आहे खाइण पीअण खां, ईअं रोज़े जे हालत में घर वारी पंहिंजो हक़ु आहे उनजे तरफ़ वञण खां बि पाबंदी आहे। जेके शयूं हलाल हुयूं मख़सूस पाबंदीअ कानून जे करे उन्हनि हलाल शयुनि जे तरफ़ बि न आहे वञिणो। त हाणे अॼोकी आयत में इहा निस्बत उनजो ॿियो पासो बयानु कयो वियो त कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जेके सचपच हराम आहिनि, उन्हनि जे वेझो बि तव्हांखे न आहे वञिणो। पोइ उहो रोज़े जी हालत में हुजनि या बिना रोज़े जी हालत में, अफ़्तारी जी हालत में हुजनि या रोज़े जी हालत में, जंहिंखे चिटा लफ़्ज़ ॾिना विया ला ताकुलू अम्वालकुम बैनकुम बिलबातिल, तव्हां पाण में हिक ॿिए जा माल नाजाइज़ तरीक़े सां न खाओ। वतुदलू बिहा इलल हुक्काम, ऐं इन्हनि मालनि मिल्कियतुनि खे हाकिमनि जे तरफ़ आला क़ुवत जे तरफ़ छिके न वञो हिन इरादे सां त अॻियों फ़रीक़ कमज़ोर आहे या हिणो आहे या चरियाणो आहे या मोगो आहे, उनखे कंहिं न कंहिं तरह सां हाकिम जे तरफ़ छिके करे उनजे वास्ते सां फवाए वञा, खाई वञा। मिन अम्वालिन नास बिल इस्म, अल्लाह से फरमाए थो इहो माण्हुनि जो माल फॿाइणु गुनाह बि आहे, वांतुम तालमून, हालांकि तव्हां ॼाणो बि था त हिन में मुंहिंजो हक़ु कोन्हे को, हीउ तरीक़ो थो अपनायां फॿाइण जो, माना ॼाणी वाणी लफ़्ज़ इहे थोरा चया विया। हाणे इन आयतुनि जे नाज़िल थियण जो, हिननि अल्फाज़नि जे नाज़िल थियण जो सबबु कहिड़ो हो? रिवायत जे अंदरि ईंदो आहे हुज़ूर सलातो वसलाम जंहिंजे ज़माने में 2 सहाबी सॻोरा हुया, उन्हनि जो ज़मीन जे टुकड़े जे मुतालिक़ पाण में इख़्तिलाफ़ थी पियो। हिकिड़े चयो त मुंहिंजो ॿनो हीअ आहे, हे पासो तुंहिंजो आहे, हीउ पासो मुंहिंजो आहे, ॿिए ॾाॾे खां वठी, इहो सम्झो आहे जीअं असां वटि बि ॿना हूंदा आहिनि ज़मीन जा। ॿिए साहिबे चयो त न,
हीउ बनो न आई भरिसां जेको हे ॿियो बनो आहे इहो बनो आहे असुल मुंहिंजो आहे हिसो हेॾे अॻिते आहे तूं नंढो आहे तोखे ख़बर न आहे तो अचे हिन ॻाल्हि खे अचे वरितो आहे त हीउ बनो आहे सेवाणू या हीउ बनो आहे विच जो इहो न भला की उहा हाणे विच में कुझु ज़मीन जो टुकड़ो हुयो इख़्तिलाफ़ थी पियो हुज़ूर सलातो सलाम जन वटि इहो इख़्तिलाफ़ खणी आया पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन शरीयत जे मुताबिक़ हिकिड़ो उसूल उथंदे खां ई जोड़े छॾियो ख़ुदि अल्लाह तबारक व ताला बि फरमाए छॾियो त जेको बाबा दावा करे न त हीअ शइ मुंहिंजी आहे उनखे अरबी इस्तिलाह में मुद्दई चइबो आहे इन मुद्दईअ खे को सबूत हुजे या शाहिद हुजनि गवाह जेकॾहिं शाहिद या गवाह कोन्हनि सघे त पोइ अॻिले माण्हूअ खां जंहिं ते हीउ दावा थो करे त हिन ॾे मुंहिंजो हक़ु आहे उन खां वरी पोइ कसम वठिबो आहे भला हिन खे शाहिद कोन्हनि खे ठीकु आहे जो पंहिंजी शइ साबित करे भला तूं कसम खण त हिन जो हक़ु कोन्हे या तूं कसम खण त तुंहिंजी आहे ॿ पासा आहिनि इहे जेको दावा करे उहो शाहिद ऐं सबूत आणे जे शाहिद ऐं सबूत कोन्ह अथसि त अॻिलो जंहिंजे मथां हिन दावा कई आहे उन खां कसम वठिबो पोइ हुज़ूर सलातो सलाम जन इहो फ़ैसिलो ॿुधाए करे जंहिंजे मथां कसम अचे उन खां कसम वठण जो इरादो कयूं त बाबा हिन वटि सबूत कोन्हे हिन वटि शाहिद बि कोन्हनि हिन वटि लिखत बि कोन्हे अलबत्ता तोखे कसम करणो पवंदो पर ॿुध अल्लाह ताला क़ुर पाक में ॿिए जॻह ते चई छॾियो आहे इन लदीन यश्तरून बिअहदिल्लाहि व ईमानिहिम समनन क़लीला उलाइका ला ख़लाक़ लहुम फ़िल आख़िरह जेके हिन दुनिया जे हयातीअ में पूरा कसम अजाइनि किन ॻाल्हियुनि ते पराओ माल भॻाइण लाइ पूरो कसम खणनि था आख़िरत में उनजो असां वटि कोई हिसो कोन्हे इहा आयत जॾहिं हुज़ूर सलाहु सलाम जन उनखे ॿुधाई त उहो कसम करण खां रुकी वियो साईं मां कसम कोन खणंदुसि इन माना पराओ हक़ु आहे साईं मां कसम कोन खणंदुसि मुंहिंजो हक़ु आहे पर मां एतिरो बि नथो सम्झां जो कसम खणां आख़िरत जे अज़ाब खां ॾिजां थो हाणे ॾिसो जॾहिं अल्लाह तबारक व ताला हुज़ूर सलातो सलाम जन जे साम्हूं इन इहे मामले खे पंहिंजे नज़र रहमत सां ॾिठो तॾहिं अल्लाह तबारक व ताला हीअ क़ुर पाक जे नाज़िल फरमाई त ला ताकुलू अमवालकुम बैनकुम बिल बातिल हिक ॿिए जा माल नाहक तरीक़े सां नाजाइज़ तरीक़े सां न खाओ पोइ इहे नाजाइज़ीअ वारा तरीक़ा दुनिया जे ज़िंदगीअ में खोड़ सारा तरीक़ा आहिनि पराओ माल कीअं फॿाइजे हज़ारों लाखों तरीक़ा आहिनि जहिड़ो माहौल आहे ओड़ा तरीक़ा जेतिरो माण्हू सियाणो सम्झदार आहे जहिड़ी फील्ड में आहे उनजो ओड़ो तरीक़ो आहे जेको जिथे आहे उहो उतां तरीक़ो ॼाणे थो पराई शइ खे फॿाइण जो थोरा मिसाल ॾींदो वञा कंहिं हिकिड़े माण्हूअ खे ख़बर पइजी वई त हीअ फलाणी ज़मीन जेका आहे न उहा फलाणे माण्हूअ जे नाले आहे मिसाल तौर ते 5 एकड़ अथसि पर यार इहा पुराणी माप जे हिसाब सां अॼोकी माप कबी त इहा 6 एकड़ निकिरंदी कयांसि थो केस त बाबा मुंहिंजी ज़मीन पाड़े में आहे मुंहिंजी ज़मीन हिन फॿाई आहे हिन खे कागज़ जेके आहिनि सर्वे नंबर हिन जो 5 एकड़नि जो आहे कागज़ 5 एकड़नि जा अथसि ऐं 6 एकड़ अथसि ज़मीन मापे ॾियो मूंखे पंहिंजी वठी ॾियो हाणे हिनखे ख़बर आहे त मुंहिंजो हिसो कोन्हे को पर पुराणी माप आहे हिन में रस्तो बि थो अचे सरकारी ज़मीन जो हिसो बि थो अचे फलाणी पीच पासो जेको आहे शाख जो उहो बि थो अचे कपर थो अचे या वधी थी वञे इन हिसाब सां इनखे हेॾां सोरे हे पासो फॿाईंदोमांसि तरीक़ो अथसि हाणे इहो मसइलो पाण नथो वठी सघे कोर्ट जे ज़रिए थो वठणु चाहे त आहे हराम अल्लाह ताला फरमाए छॾियो जंहिं बि तरीक़े सां वठंदो हराम ॿियो मिसाल ॾियां माप तोड़ करण वारो माण्हू कपिड़ो थो मापे ॾे 5 मीटरनि जे बजाए 4.5 थो करे तोड़ वारो माण्हू 4 किलो जे बजाए 4.5 थो करे कंहिं न कंहिं तरह सां खोट थो करे इहो त माप तोड़ जो मिसाल खीर वारो माण्हू पाणी थो विझे सीमेंट वारो मिटी थो मिलाए मिर्चनि वारो ठिकरियूं थो मिलाए का बि शइ मिलावट करे वियो हाणे इन ज़रिए सां जेका हिन जी आमदनी थींदी आहे सॼी हराम थी अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिन ते मिसाल ॾींदे फरमायो दुनिया जे अंदरि जेको माण्हू पराओ माल फॿाईंदो आहे उहो ईअं सम्झंदो आहे त मां पाण वटि माल मिल्कियत मता गॾु थो कयां जमा थो कयां मूं वटि घणो आहे पर इहा भुल आहे हुनजी पाण वटि नाजाइज़ तरीक़े सां जेको माल गॾु कंदो आहे गोया के पंहिंजे इन माल ते माकोड़नि कीलनि कुतनि ऐं ॿिलनि खे ॾस ॾींदो आहे हाणे हिन नाजाइज़ तरीक़े सां हथु कयो त वरी को ॿियो पैदा थींदो जेको हिन खां नाजाइज़ तरीक़े सां वठंदो हिकिड़े माण्हूअ नाजाइज़ तरीक़े सां पराई मिल्कियत फॿाई मसलन औलाद खे
हिन जे मीरास में मिली वई। औलाद में वरी के अहिड़ा पैदा थींदसि, हुनजे जीअर ई को अहिड़ो शोधो को निभागो पैदा थींदो जेको हुनजे जीअर ई हुनखे विढ़ंदो, खाईंदो, खपाईंदो, फॿाईंदो, ज़ाया कंदो, हिनजे इज़त खे मजरू कंदो। हता के दुनिया जे ज़िंदगीअ में तजुर्बे सां ॾिठो वियो त पुटु पीउ ते कोर्ट में केस कंदो आहे त मूंखे पंहिंजो हिसो नथो ॾिए। पीउ जो सॼी मिल्कियत पीउ जी आहे, पुट जो हक़ ई कोन्हे। पुट खे ॼणियो बि हुन, तातो बि हुन, हिनखे जवान कयो हुन, अकुल तालीम सभु कुझु हुन ॾिनो, हिनजो कहिड़ो हक़ हो? पर हुन नाजाइज़ तरीक़े सां जो हासिलु कई त औलाद बि हुनजे हूंदे ई हिन खां विड़ी पियो वठे। चलो जेकॾहिं जीअरे न वरितऊं त हुनजे वय खां पोइ त भुॻड़नि जे मुठ ते खपाए छॾींदा। जे ईअं बि न त हिन जे वफ़ात खां पोइ हुनजे औलाद खां को ॾाढो माण्हू ॿियो पैदा थींदो जेको मोचड़ा आणे खसे वेंदो। वरी ईअं बि न त हीअं थींदो आहे, हिकिड़े माण्हूअ नाजाइज़ तरीक़े सां पढ़ाई मिल्कियत फॿाई कंहिं बि तरीक़े सां, मर्ज़ु अहिड़ो लॻंदुसि जो डॉक्टर हिन खां वठी वेंदा उहा पैसा। वरी जे डॉक्टरनि नाजाइज़ तरीक़े सां कमाई त वरी अहिड़ो उन्हनि खे मथां ॿियो को भते वठण वारो पैदा थींदो जेको जूता हाणे हुन खां वठी वेंदो। वरी उन्हनि जे मथां अहिड़ो अॻुवाकार पैदा थींदो डाकू जेको हुनखे वठी करे अॻुवा करे हुन खां वठी वेंदो। ईअं अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको नाजाइज़ तरीक़े सां मिल्कियत पाण वटि फॿाए थो उहो ईअं न सम्झे त मां चालाकीअ सां, मां हिमत सां मिल्कियत थो फॿायां, बल्कि पंहिंजे माल ते कीलियूं, माकोड़ा, कुता, बिला थो गॾाए, उनखे ॾस थो ॾिए त अचो मूं वटां खणो, खाओ, खपायो। जीअं कंहिं जॻह ते मिठाण रखिजे त ऑटोमेटिक उन ते कीलियूं, माकोड़ा ईंदा। गोश्त जो लोथड़ो रखिबो त कुता बिला ईंदा छीछड़ो। गोया के ही पाण वटि माल नथो गॾु करे, मिठाण जे लाइ मिठाण ऐं छीछड़ा ते वेठो गॾु करे, हुन ते कुता बिला ऐं माकोड़ा ईंदा। हाणे हिन आयत चङी तरह असांखे सेखारे छॾियो त कहिड़ीअ बि तरह सां पराओ माल फॿाइणो कोन्हे। जॾहिं त दिलि मञे थी, अकुलु मञे थो त हिन में मुंहिंजो हक़ु हिसो कोन्हे को, हाणे मां चालाकी करे इन खां हासिलु करण जी कोशिशि थो कयां, पोइ कहिड़ी बि हिनखे तदबीर करणी पए। अकुलु हलाए करे उन खां वठे, या ज़बान हलाए करे चालाकीअ सां उन खां फॿाए वठे, या हिकिड़ो हरबो अहिड़ो हलाए। मिसाल तौर ते हिकिड़ो माण्हू, मौजूदा दौर जो मिसाल ॾियां, हिकिड़ो माण्हू प्लाट थो खपाए, ॿिए माण्हू जे वारे में आहे, पर इत्तेफ़ाक़ सां उनजी क़ीमत अॻ में कंहिं हिकिड़े ॿिए माण्हू चई छॾी आहे। हाणे हीअ जंहिंजे वारे में आहे उहो त चए त इहो फॿाइणो मूंखे आहे, पर कीअं कयां? हिनखे चवंदो त मूंखे ॾे, हुनखे चवंदो त तूं न ॾिजांसि हाली पैसा, तक न कजांसि, तोखे सस्तो ॾींदो। इरादो इहो अथसि त जीअं ॾींहुं ॿ रुॻो डिले थिए त मां वठी ईंदुमि। हुनखे हिकिड़े पासे खां मशवरो ॾींदो, हिनखे ॿिए पासे खां त तूं पकाई कजां, तोखे रक़म मथे मिलंदी, ऐं हुनखे चए त तूं तकड़ि न कजां, तोखे सस्तो ॾींदो। हिनखे अंदर में आहे त इहो फॿायांसि थो, रुॻो ॾींहुं ॿ डिले थिए त मां को न को हरबो हलाए ॾींदुमि, मां इहो मुंहिंजे वारे मां वठी ईंदुमि। कंहिं न कंहिं तरह सां फॿाए थो पराई शइ, चालाकीअ सां, हरबे सां, अकुल सां, इल्म सां, फंद सां, फ़न सां, शरारत सां, या ॾाढ सां, या ज़ोर सां। अलाह ताला फरमाए थो, यादि रखिजो, ॿी जॻह ते फरमाए त फ़ी बुतून नारा, इहो माल जेको तव्हां फॿायो था न, इहो खाईंदव त इहो खाइणो कोन थींदो ॼण तव्हां पंहिंजे पेट में टांडा भरिया। पोइ हाणे ॾिसो न, माल जेको माण्हू फॿाए थो उहो खाईंदो त पेट में टांडा हूंदा। सुवाल पैदा थियो सम्झण जे लाइ त हिकिड़े माण्हूअ ज़मीन फॿाई आहे, ज़मीन भितर खाईंदो छा? हुनजी आमदनी त खाईंदो। हिकिड़े माण्हूअ जॻह फॿाई आहे कंहिं तरीक़े सां, हिन जूं दीवारूं खाईंदो छा? क़ुर पाक ते चए थो खाईंदो त टांडा हूंदसि। सम्झण जे लाइ सुवालु आहे त जॻह जूं दीवारूं पखाइलो खाईंदो छा? बाबा न, इन में रहंदो, सुख वठंदो न, या खपाईंदो, 5 रुपया आमदनी ईंदसि न। जंहिं बि तरह सां उन शइ मां फ़ाइदो वरितई ॼण उहो खाधई। पोइ अगरि ते लिबास खपायईं, बुत ते पातई, ॼण न खाधो। अगरि ते कोई इज़त बि कंहिं माण्हूअ खे मजरूह करे, बेइज़त करे ऐं इज़त कमाई, या इज़त न, इज़त जे नाले सां बेइज़ती हूंदी, इज़त जे नाले सां नाकामी हूंदी। अल्लाह तबारक व तआला फरमायो, कंहिं बि तरह सां जंहिंजी क़ीमत थिए उनखे नाजाइज़ तरीक़े सां फॿायो त हड़ वई। ऐं जंहिं पाण वटि माल फॿायो उन ॼण त पंहिंजे माल ते ॿियनि खे दावत ॾिनी त अचो मूं वटि माल घणो आहे, मूंखां कसियो ऐं फॿायो। उनजो मां मिसाल हिकिड़ो हीअं ॾियां, पुराणे ज़माने में ईअं हूंदो हो, अॼु बि किथे किथे आहे त ॿारहड़ीअ जा माण्हू शहर मां खीर खणी या मखण या माखियूं खणी करे शहर जे माण्हुनि खे अची ॾींदा हुआ। पोइ उन जे एवज़ में वरी के खंडु, चांहि, पती, ॿियो को सीज़ो सामान, दालियूं ऐं इहे सामान वठी वेंदा। हिकिड़ो ॿारहड़ीअ जो हिकिड़े दुकानदार सां खेत करे वियो, खंडो खणी वियो, अदा मां तोखे ॿिए 3 ॾींहुं 5 ॾींहुं 8 ॾींहुं ईंदुसि मखण जा चाणा खणी,
पोइ जेतिरे जा मुंहिंजा मखण जा चाणा थियनि ओतिरे पैसे जो वरी मूंखे सामान ॾिजां। पोइ उन में मुंहिंजो खंडु बि हूंदो, चोकर बि हूंदो, पती बि हूंदी, दालियूं बि हूंदियूं, मिर्च मसाला बि हूंदा। जेतिरी चाणनि जी क़ीमत थिए ओतिरी क़ीमत जो मूंखे सौदो ॾिजां। पोइ ठीकु आहे, कैश रक़म मूं वटि कोन हूंदई, मां चाणा मखण जा ॾींदुमि तोखे, तूं मूंखे एवज़े में सामान ॾिजां। हाणे हीउ खणी ईंदो रहियो हिकिड़ो दफ़ो, ॿियो दफ़ो, टियों दफ़ो, चोथों दफ़ो, पंजों दफ़ो, हिन जे मखण जा चाणा तुरियल हुजनि, ठहियल। दुकानदार खे ॾेई वञे, हू दुकानदार पंहिंजे घर फ्रिज में रखे, पंहिंजे वक़्त ते इस्तेमालु करे। हिकिड़े दफ़े दुकानदार खे खुटको थियो त इहे मखण जा चाणा यार आहिस्ते आहिस्ते नंढा थींदा था वञनि, नंढा थी विया आहिनि। पहिरां हेॾो वॾो चाणो हूंदो हो किले जो, हाणे हे नंढड़ो थी वियो आहे, 1.5 पा जेतिरो थो लॻे। तोरे ॾिसां, जॾहिं तोरियई त को 20-25 ग्राम घटि थियो किले मां। ॿिए ॾींहं ते 8 ॾींहंनि खां पोइ या 5 ॾींहं ते उहो साॻियो ई ॿारहड़ी जो माण्हू जॾहिं आयो, उनखे ई चवणु शुरू थियो, यार तूं वाह वाह ठॻु निकितई, हेड़ो आहीं तूं, हेड़ो आहीं, मूंखां कीअं सामान तोरे पूरी तोर माप वठी वेंदो आहे, मूंखे वरी तूं ठॻे थो वञी, वाड़े वाह, मूंखां हर शइ पूरी तोर जी वठी, मूंखे वरी मखण जा चाणा खुटाए थो ॾी। वॾो तूं धोखेबाज़ निकिती, घटि वधि कुझु घणो कुझु चई वियो। हे चुपड़ी करे ॿारहड़ी जो माण्हू ॿुधे पियो, ॿुधी ख़ामोश थी। जॾहिं दुकानदार ॻाल्हाए बसि कयो, पोइ हुनखे चई, दादा बसि कई? हा, ॼाण ॿुध, हे जेके मुंहिंजे मखण वारा चाणा हूंदा आहिनि न, मूं वटि का ताराज़ी कान्हे का जो हुन में मां तोरे ईंदो आहियां। तूं जेका किलो खंडु मूंखे तोरे ॾींदो आहे न, मां उन सां तोरे ईंदो आहियां। तूं जेको मूंखे किलो खंडु जो तोरे ॾींदो आहे न, मां उन सां तोरे ईंदो आहियां। पोइ जे तोवारी किलो खंडु पूरी आहे त हे बि पूरो आहे, उहो खुटल आहे त पंहिंजी तोर थो खाए, मां बि थो। त हिन दुनिया में असांजी जेका माप ऐं तोर आहे, अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमानु सचो त जंहिं परायो माल फकायो ॼण पंहिंजे माल ते ॼण खे दावत ॾिनई। ऐं हिते त इन ते खणी असां ईअं कयूं त जहिड़ी करणी तहिड़ी भरणी। हिकिड़ी आहे माल जी कसरत, ॿी आहे बरकत। इन्हनि ॿिन्हिनि शयुनि में ॾींहुं राति जो फ़र्क़ु आहे। बरकत उनखे चइबो आहे त आमदनी तमामु थोरी हुजे, उन मां ज़रूरतूं सभु पूरियूं थी वञनि, सभु ज़रूरतूं पूरियूं थी वञनि, कर्ज़ बि न थिए। ऐं कसरत चइबो आहे त माल त तमामु घणो हुजे पर ज़रूरतूं बि पूरियूं न थियनि, उल्टो कर्ज़ बि बचे, मथां कर्ज़ बि थी वञे। हाणे इन मौज़ूअ ते वरी अलाह जे क़ुर पाक जी आयत आई त तफ़सील सां बयानु कबो त कसरत ऐं बरकत में कहिड़ो फ़र्क़ु आहे। फ़िलहालु हिन आयत खे चङी तरह अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सम्झाईंदे फ़रमायो त जेको माण्हू नाजाइज़ तरीक़े सां परायो माल फॿाए थो, पोइ पंहिंजे ज़ोर सां, पंहिंजे अकुल सां, पंहिंजे कलम सां, पंहिंजे इल्म सां, पंहिंजे अकुल सां, पंहिंजे ताक़त सां या पंहिंजे ॾाढ सां, या हाकिमनि जे तरफ़ खणी वञी करे उन्हनि जे ताक़त ऐं ज़ोर सां, कोरत जे ज़ोर सां, थाणे जे ज़ोर सां, यादि रखो व अंतुम तालमून, ॼाणी वाणी जॾहिं इहो कयो था त इहो तव्हां जॾहिं पेट जे अंदरि माल आणींदव या पाईंदव या हासिलु कंदव, इहो तव्हां माल न हूंदो, बल्कि इहो तव्हांजे बुत ते टांडनि जी पोशाक हूंदी, तव्हांजे पेट जे अंदरि खाधो न हूंदो, बल्कि जनम जा टांडा हूंदा। ऐं उहो माल परायो आहे, फॿाइजी बि वेंदो, कंहिं न कंहिं तरह सां खिसकी बि वेंदो। जॾहिं त हर शइ पराई, माल पराओ, त भई इंसानु दुनिया जे अंदरि हिन पेट खे आख़िर छा सां भरींदो। तॾहिं त क़ुर पाक में सूरत बक़रा जे अंदरि अलाह ताला ॿी जॻह ते फ़रमायो, इंसान खे जेकॾहिं असां हीअ सॼी रोज़ ज़मीन सोन जी भरे ॾियूं न, हिकिड़ी वादी, चवंदो त अहिड़ी ॿी बि हुजे, इहो राज़ी थींदो ई कोन्हे। इंसान जे पेट खे क़बर जी मिटी भरींदी, बाक़ी दुनिया जी का शइ नथी भरे सघे। अलाह ताला तव्हां असांजे ॿुधण ॿुधाइण खां पोइ अमल जी तौफ़ीक़ नसीब फ़रमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा सल्लि